अस्सलाम वालेकुम। मां गुलशन अली जलमाणी, वेठल रतेदरो शहर, ज़िलो लाड़काणो, महलो मुंहिंजो सरकारी हॉस्पिटल भा सलीमला। ये तव्हां ग़रीबनि जो आवाज़ उथारींदा रहंदा आहियो ऐं मां तव्हांजे मोकिलियां थो त वराए महिरबानी मुंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं मुंहिंजे भाइरनि खे बि ख़तरो आहे। मां मुख़ालिफ़ धुर जा नाला खणां थो ऐं तव्हां ही मुंहिंजो आवाज़ मथे ताईं उथारियो। मुंहिंजा मुख़ालिफ़ धुर आहे, दुनिया खे ख़बर आहे मुंहिंजो मसइलो कंहिं धुर सां हलंदड़ आहे ऐं उन्हनि जा पैसा वठी मुंहिंजे सोटनि मूंखे मारण जूं धमकियूं था ॾियनि। जंहिंमें सोट जो नालो आहे शाहनवाज़ उर्फ़ बदो ऐं ॿिए सोट जो नालो आहे इलियास उर्फ़ अली हसन। शाहनवाज़ उर्फ़ बदो लाड़काणे लोहर कॉलोनी में रहंदो आहे ऐं इलियास उर्फ़ अली हसन उहो असां सां गॾु हिते सरकारी हॉस्पिटल वटि रहंदो आहे ऐं उनजो पुटु आहे ज़ाहिद अली उर्फ़ रजू ऐं शाहनवाज़ जा पुट आहिनि अली, इम्तियाज़ ऐं बिलावल। इहे टे मुंहिंजी मुख़ालिफ़ धुर खां पैसा वठी मूंखे मुंहिंजे भाइरनि खे मारण था चाहिनि। मुंहिंजो SHO रतेदेरो, DSP रतेदेरो, SP लाड़काणो, ASP लाड़काणो, DIG लाड़काणो खे अपील थी कजे त अगरि मुंहिंजे भाइरनि खे या मूंखे बि कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा पंहिंजा सोट रहंदा, छो त हू पैसा खाधा आहिनि उन्हनि मुख़ालिफ़ धुर खां। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। मां इन जे करे घर गाड़ छॾे 6 महीनो आहे 7 मां कराची शहर में रहां थो। किथे रहां थो किथे नथो रहां उहा कंहिंखे ख़बर न आहे। मां पंहिंजो सिर लिकाईंदो थो वठां ऐं सिर बचाईंदो थो वठां। मुंहिंजी SP लाड़काणा खे इहा अपील आहे, SHO रतेदेरो खे अपील आहे त वराए फराम महिरबानी करे सुभाणे असांखे अगरि कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा इहे 2